मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। इतिकाफ़ जे अंदर तमामु घणो ख्यालु रखणो त मस्जिद खां ॿाहिरि निकिरणो न आहे। ऐसा काफ़ी नौजवान पहिरियों जोश में अची करे वेहंदा आहिनि, पर हिनखे मस्जिद हुदूद जी ख़बर न हूंदी आहे त हाणे मस्जिद हुदूद आहे। मस्जिद खां ॿाहिरि वञी करे वुज़ुनि जी टांकी ते हिकिड़ी घड़ी जेकॾहिं कोई बि बग़ैर के मक़सद खां निकितो, हाणे ॾिसो वुज़ू बि न आहे करिणो, कोई इतिकाफ़ वारो वञी करे वुज़ू जी टांकी ते खाम खां वेठो, साईं टेम हिते मां पास कयां, 5 मिंट वेठो, 5 मिंट परे ॻाल्हि आहे 2 मिंट वेठो, इतिकाफ़ फासिद थी वेंदो। छा थींदो? इतिकाफ़ फासिद थींदो। चई साईं ग्राउंड खां थोरो चकर ॿाहिरि ॾेई चा, रोज़े में अञा टेम आहे, इतिकाफ़ में वेठो हिते ई आहे, चई ग्राउंड खां थोरो ईअं मिड़ई चकर ॾेई चा। ग्राउंड ते हिकिड़ो मिंट ॿाहिरि हली वियो, बिना कंहिं ज़रूरत जे मस्जिद खां हिकिड़ी घड़ी बि ॿाहिरि निकितो, इतिकाफ़ जेको आहे उहो फासिद थी वेंदो। इतिकाफ़ जी वॾी फज़ीलत आहे। केतिरी फज़ीलत? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेको बंदो इतिकाफ़ में वेंदो आहे, अल्लाह ताला हिन खां 3 खंदक जनम परे कंदो आहे। हाणे खंदक जो मुफ़ासिलो ॾिसिजो, 3 खंदक, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया 3 खंदक जनम खां परे। हिकिड़ी खंदक जो या रसूल मुफ़ासिलो केतिरो आहे? अल्लाह जे नबी फरमाया हिकिड़ी खंदक जो मुफ़ासिलो एतिरो आहे ज़मीन खां वठी करे आसमान ताईं, ज़मीन खां वठी करे आसमान ताईं। ऐं अल्लाह जे नबी फरमाया अहिड़ियूं 3 खंदक ख़ुदा हिनखे जनम खां परे थो रखे। ऐं जेतिरो बंदो, ॻाल्हि नोट कजो, इन हदीस जे अंदरि वॾो हिकिड़ो मवाद पियो आहे, जेको बंदो जेतिरो जनम खां परे हूंदो न, जेको बंदो जेतिरो जनम खां परे हूंदो न, ओतिरो जन्नत जे विच में हूंदो वरी। हा, इहा ॻाल्हि नोट कजो, जेतिरो जनम खां परे ओतिरो जन्नत जे विच में हूंदो। हे इतिकाफ़ में वेहण जी वॾी फज़ीलत आहे। महले मां हिकिड़ो बंदो लाज़मी वेह, न वेहंदो तमामु महले वारा गुनाहगार थींदा।